देवबंदी तव्हां ॿुधा हूंदा इन सभिनी देवबंद जो वॾो मौलवी कासिम नानो तुमी दारुल उलूम देवबंद वारो मदरसे जो बुनियाद उन रखियो हो उन जो रिसालो आहे किताब आहे तहज़ीरुन नास उन तहज़ीरुन नास किताब में उन लिखियो आहे त हज़रत जुनैद बगदादी रज़ी अल्लाह तआला अन्हु सैयदना गौसे आज़म खां अद जो बुज़ुर्ग आहे वाह सुभान अल्लाह था चवणा थद आहे भला कहिड़ो रोज़ानो जलसा थींदा जो तव्हांखे तकलीफ़ आहे जुनैद बगदादी हज़रत जुनैद बगदादी जे साम्हूं हिकिड़ो नौजवान वेठो लिखण वारो देवबंदी नौजवान जे मुंहं जे मथां गमगीन अगर जुनैद बगदादी चो चीन पुट छो गमगीन वेठो आहे चई सही अमर मुंहिंजी गुज़ारे वई आहे पोइ कि मां ॾिसां थो त क़बर में उनखे अज़ाब थो थिए हाणे उहो वेठो हज़रत जुनैद बगदादी सां आहे कब्रिस्तान अलाए किथे आहे अलाए कहिड़े कब्रिस्तान में उनजी वालिदा उनजी मां दफ़न थियल आहे वेठो हिते आहे पर जवान जी नज़र कब्रिस्तान ताईं थी रही ख़ुदा ॾाढा त सुभान अल्लाह चओ न चवंदो त मां तकरीर करे खबर है दवा भी ज्यादा ये तबलीगी चवंदा उसको दीवार के पीछे का पता नहीं जना नबी के भितरे पुठियां जी ख़बर कान थी पवे मां तोबा कबीर ते सुभान अल्लाह कहना चाहिए असा जो नबी वो जो वेठो हुजे ज़मीन ते अल्लाह ताला फरमाए तो वतरल मलाइकत हाफीन मिन हौलिल अर्श महबूब अर्श जे चौधारी जेके मलाइक हलन था तो आही ज़मीन ते पर अर्श जे चौधारी हलंदड़ मलाइकन के महबूब तो ॾिसी सुभान अर्श अल्लाह जो हितां खां करोड़नि सालनि जे पंध ते आहे हे तो भित जी ॻाल्हि करे भित बाबा फुट जी ॿिनि फुटनि जी तो भित जी वेठो थो ॻाल्हि करे मदीने वारे जी नज़र मुबारक न आहे हुज़ूर फरमाए इन्नल्लाह सही मुस्लिम जी हदीस आहे इन्नल्लाह ज़वालियल अर्द बेशक अल्लाह ताला ने पूरी ज़मीन खे मां मुहम्मद जे साम्हूं हीअं वेढ़े करे रखियो आहे फअना अंजुर इलैहा हुज़ूर फरमाए त मां इन खे त ॾिसां थो पर क़यामत ताईं जो कुझु ज़मीन ते थींदो मां मुहम्मद हुन खे बि ॾिसां या हुज़ूर जे नज़र मुबारक जो पावर जेको मुला मञण जे लाइ तयार न आहे पर असां या रसूल अल्लाह चवण वारा सुनी मञूं था सुभाणे